छा तव्हांखे ख़बर आहे करीना कपूर सिंधियाणी आहे? आयो लाल सभई चओ झूलेलाल। अॼु जे वीडियो में तव्हांखे 5 अहिड़े सेलिब्रिटीज़ जा नाला ॿुधाईंदुसि जेका सिंधी आहिनि, पर इलाही माण्हुनि खे ख़बर कान्हे कि हू सिंधी आहिनि। सभिनी खां पहिरीं करीना कपूर जी मम्मी जो नालो आहे बबीता कपूर, पर उन्हनि जो शादी खां पहिरीं जो नालो आहे बबीता शिवदसानी। बबीता जे पप्पा जो नालो हुओ हरी शिवदसानी, उहो बि पाण एक्टर हूंदा हुआ। ॿियो सोनाक्षी सिन्हा जी मम्मी जो नालो आहे पूनम सिन्हा, पर शादी खां पहिरीं हुननि जो नालो हुओ पूनम चंडीरमानी। टियों डॉन पिक्चर ॾिठी आहे तव्हां, शाहरुख वारी, दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दोबारा। हिननि सभिनी जो जेको प्रोड्यूसर आहे रितेश सिद्धवानी, उहो बि सिंधी अथव। नंबर 4 इलाही पॉपुलर मूवी शोले, गब्बर, ठाकुर वारी, उनजो जेको डायरेक्टर आहे रमेश सिप्पी, उनजी सरनेम अथव रमेश सिपाही मुलानी, उहो बि सिंधी अथव। एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, रॉकी और रानी की प्रेम कहानी।